अंडर-19 एशिया कप जे फाइनल में पाकिस्तान भारत के 191 रन सां शिकस्त ॾेई ट्रॉफी खटे वरिती। भारतीय टीम 347 जे अदद में सिर्फ़ 156 रन ते ढेर थी वई। भारत खिलाफ सुमेर मिनास 113 बॉलनि ते 172 रन ठाहे शानदार बैटिंग कई। संदसि इनिंग्स में 17 चौका ऐं 9 छक्का शामिल। अंडर-19 एशिया कप खटण ते सदर वज़ीर आज़म जूं पाकिस्तानी टीम ऐं क़ौम खे वाधायूं। भारत खिलाफ शानदार फतह नौजवान रांदीगरनि जी महिनत ऐं अज़म जो सबूत आहे। अंडर-19 टीम जी कामयाबी क़ौम जे लाइ फ़ख्र ऐं ख़ुशी जो सबबु आहे। सदर आसिफ ज़रदारी जो पैगाम। वज़ीर आज़म जो चवणु हो त पाकिस्तानी रांदीगरनि बहितरीन कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो। भारत खे फाइनल में शिकस्त ॾेई पाकिस्तानी रांदीगरनि तारीख़ रक़म कई। क़ौम खे पंहिंजे नौजवान रांदीगरनि ते फ़ख्र आहे। रियासत खां सवाइ को बि जहाज़ जो हुकुम या फतवा नथो ॾेई सघे। ख़ारजी फितने जी अफ़गानिस्तान में ईंदड़ दहशतगर्द 70% अफ़गानी आहिनि। अफ़गान तालिबान जी पुठभराई सां दहशतगर्द शहरनि ॿारनि खे निशानो बणाइनि पिया। अफ़गानिस्तान खे ख़ारजी फितने या पाकिस्तान मां हिक जी चूंड करणी पवंदी। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर जो क़ौमी उलमा मशइ कॉन्फ्रेंस में ख़िताब चयाईं ऑपरेशन बुनियादुल मरसूस में अलाह जी मदद ईंदे ॾिठी ऐं महसूस कई। रियासत तैयबा ऐं रियासत पाकिस्तान जे विच में मज़बूत ताल्लुक़ ऐं हिक जड़ाई आहे। ॿई रियासतूं कलमे जी बुनियाद ते रमज़ान में क़ाइमु थियूं। काइनात जे रब सऊदी के ख़ादिमिल हरमैन ऐं असांखे मुहफ़िज़ बणायो। अलाह ताला इस्लामी मुल्कनि मां हरमैन शरीफ़ जी हिफ़ाज़त जो शर्फ़ पाकिस्तान खे अदा कयो। जिन क़ौमुनि इस्लाम खे छॾियो उहे ज़बू हाली जो शिकार थी वयूं। नायब वज़ीर आज़म ऐं वॾे वज़ीर साग राजू ईरानी वॾे वज़ीर सां फ़ोन ते राब्तो। ॿिन्ही मुल्कनि विच में मुख़्तलिफ़ शोबनि में ॿितरफ़े सहकार ते ॻाल्हियूं। वरी खाते तर्जुमान चयो टेलीफोनिक राब्ते दौरान इलाक़ाई सूरतहाल ते ख़यालनि जी ॾे वठ कई वई। वापार हुकूमत में अवामी राब्तनि खे हथी वठाइण जे अज़म जो वर्झाव कयो वियो। इलाक़ाई अमन तरक़ी जे लाइ सहकार जारी रखण ते इतफ़ाक़। पाक नेवी जी PNS खैबर इस्तांबुल नेवल शिपयार्ड में कमिश्निंग तकरीब। सदर रजब तबुर्ज़गान PNS बाबत जी कमिश्निंग जो ख़ासि महिमान हो। ISPR जो चवणु आहे तुर्क सदर खे PNS खैबर आमद ते गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। तकरीब खे ख़िताब कंदे नेवल चीफ एडमिरल नवीद अशरफ चयो त पाक तुर्क सामूंडी फ़ौज में राब्ता दिफ़ाई भाईवारी मज़बूत बणाइण जो सबबु आहिनि। सामूंडी फ़ौज में सहकार ॿिन्ही मुल्कनि जी भाईवारी जो वॾो मिसाल आहे। तुर्क सदर रजब तबुर्ज़गान पाकिस्तान के सचो ऐं वफ़ादार इतिहादी करार ॾेई छॾियो। संदसि चवण आहे पाक तुर्क दोस्ती आख़िरी वक़्त ताईं जारी रहंदी। ॿिन्ही मुल्कनि जी दोस्ती तरक़ी कंदी ऐं मज़बूत थींदी। पाकिस्तान नेवी जी ज़रूरतुनि खे पूरो करण लाइ 4 जहाज़ ठाहिण जे लाइ हिकु मुआहिदे ते सयूं कयूं वयूं आहिनि। मुकमल कामयाब आज़माइशुनि खां पोइ PNS खैबर हवाले कयो वियो आहे। जदीद टेक्नोलॉजी सां लैस उहे जहाज़ पाकिस्तान जी बहरिया लाइ ताक़त जो ज़रियो हूंदा। तवाने वारी वज़ारत सोलर इस्तेमाल करण जे लाइ नई नेट मीटरिंग पॉलिसी जी मंज़ूरी ॾेई छॾी। ज़रियनि मूजिबि इज़ाफ़ी सरचार्ज जी जाइ ते फ़ी यूनिट तब्दील थी मिलंदो। नई सोलर बिलिंग तहत फ़ी यूनिट क़ीमत लॻभॻि 11 रुपया हूंदी। मुस्तक़बिल में नेपरा खां 25 किलोवाट खां घटि लोड लाइ लाइसेंस हासिल करणु ज़रूरी हूंदो। शमसी मुआहदनि जी मुदत 7 वरहनि खां घटाए 5 साल कई वई। तवानाई वारी वज़ारत जे तर्जुमान चयो त नेट मीटरिंग मां नेट बिलिंग निज़ाम लागू कयो वेंदो। घरू वज़ीर मोहसिन नक़वी मुमलिकती वज़ीर तलाल चौधरी पारां लाहौर एयरपोर्ट जो दौरो। काउंटर्स ते इमिग्रेशन अमल जो मुआइनो कयो। परॾे बीहंदड़ मुसाफ़िरनि सां मिली इमिग्रेशन अमल बाबति पुछा कई। घरू वज़ीर चयो कुझु मिंटनि में इमिग्रेशन थी रही आहे। पाकिस्तानी अवाम जी इज़त सभ खां वधीक अज़ीज़ आहे। कंहिं बि मुसाफ़िर खे बिना सबब जे सफ़र खां न रोकियो वेंदो। अणपूरनि दस्तावेज़नि ते सफ़र जी इजाज़त न ॾिनी वेंदी। मुल्क जी बदनामी जो सबबु बणिजंदड़ जी जाइ जेल आहे। बांग्लादेश जो नौजवान नस्ल भारत के शक जी नज़र सां ॾिसे पियो। ढाका में पाकिस्तान ऐं चीन जो असर वधी वियो आहे। भारतीय पढ़ी मामलनि वारी वज़ारत जो पार्लियामानी रिपोर्ट में
बांग्लादेश जे क़याम में भारतीय किरदार खे शक जी नज़र सां ॾिसनि था सॼी सूरत-हाल खे नई वाट ते अची बीहारियो आहे। भारत इस वक़्त दर खां पोइ बांग्लादेश में सभ खां वॾे स्ट्रेटेजिक बहरान खे मोड़ी रहियो आहे। सिंध पंजाब सरहदी इलाइक़े कराची कच्चा में पुलिस जे रहिजस जी गैर ऑपरेशन दौरान मार्च लोहारी जे लाश हथ करण जी दावा। सुञाणप छल्लू बखराणी तौर ते बि ऑपरेशन दौरान लोहारी छल्लू बखराणी सां 4 साथी मारिजी विया। पुलिस मारिजी वियल लोहारियुनि मथां 50 लख रुपया इनाम रखियल हो। जामशेरी कोटड़ी में हादसा, 2 ॼणा दिल शिकार, 7 ॼणा ज़ख़्मी। जामशेरी वेझो M9 मोटरवे ते मुसाफ़िर कुझु ओवरटेकिंग कंदे ट्रालर सां टक्कर, सैफुल्ला फौत थी वियो, 15 मुसाफ़िर ज़ख़्मी। कंडियारे वेझो कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में बाड़ो ज़ाकिर सोलगी फौत थी वियो। हादसे खां पोइ लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। कौसपुर वेझो 2 वरनि जी ॿारड़ी हलण फिरण खां लाचार, पोलियो जो शक ज़ाहिर। ॻोठ मोहम्मद हयात बाचकाणी में ज़ाहिदा हलण फिरण खां लाचार आहे। वारसनि चयो त ॻोठ में पोलियो जी टीम न पहुती आहे, जंहिं सबबु मासूम खे पोलियो हुजण जो शक आहे। टीम मोकिले ॿारड़ी खे माज़ूर थियण खां बचायो वञे। ऐं मुरीशाख वेझो पुलिस जी कार्रवाई, मोटरवे तां चोरी कयल कीमती सामान अध। मोटरवे M5 ते गुडू वेझो पुलिस ऐं मोटरवे पुलिस जी गॾियल कार्रवाई। मोटरवे तां चोरी कयल कैमरा, तारूं